नाज़िन कुंभ में ईद वेझो ईंदे ई माल पिड़िन में खरीदारनि जी भीड़ लॻल आहे। वधिक तफ़सील सामल गाहे जी हिन रिपोर्ट में। ईद-उल-अज़हा वेझो ईंदो ई माल पिड़ी कुंभ चौपायो माल सां भरिजी वई आहे। पूरे मुल्क मां माल ख़रीदार कंदड़ ऐं विकिरो कंदड़ माण्हू वापारी हिते कुंभ पहुतल आहिनि। मुसलसल लॉकडाउन हुअण करे वापारियुनि सां गॾु मालवंद माण्हू बि सख़्त परेशानीअ में। जानवरनि ते तमामु घणो ख़र्च कयो आहे, महिनत कई आहे, पर उन जे बावजूदि उहा रक़म न पई मिले जेका मिलणु घुरिजे। उन जे बावजूदि बि माल पिड़ी कुंभ में का भी सहूलत मुयसर न आहे। लॉकडाउन हुजण जे बावजूदि माल हिन साल अॻे खां वधीक महांगो आहे ऐं रेट अॻे खां मथे ॿुधाया था वञनि पिया, जॾहिं त आम माण्हुनि जे अंदरि एतिरी ताक़त ऐं वुसअत न आहे जो एतिरो माल महांगो ख़रीद करे सघनि। उन्हनि सां बि मजबूरी आहे, असां सां बि मजबूरी आहे। 4 महीना थी विया आहिनि इन्हनि जो बि माण्हुनि जे लाइ वापार बंदि लॻो पियो। कारोबार वापारी वीचारा जेके आहिनि सफ़ा पीड़िजी विया आहिनि। एॾो रेट सही कोन थो मिले। अचनि था खरीदार, उहे चवनि था रेट तव्हां घटि वठो, असां चऊं था रेट तव्हां वधीक ॾियो। अलाह खे बाज पवंदी, कुर्बानी कनि था, ख़रीदारी कंदा। ए बस वते त कोई हिकु अधु वठंदो त वते एतिरो ॿियो कोन्हे रुझान त इहे महीननि जी नाजाइज़ी असां सां फी डोर ते अचण जो माना 1000 रुपया वठनि था। हाणे अॻे चकर हिकु बकोर असांजो हमरा जो वाड़ियो अथनि, उन खां 4500 रुपया वरितो अथनि। चरबट राज आहे, बेदात नंगरी आहे, ठेकेदार जो राज न आहे, ऐं गुंडागर्दी जो राज आहे हिते कुंभन में। हर शइ को किरोड़ चेयरमैन साहब खे को 10 लख खाराईंदो, 5 लख खाराईंदो, उन जो ठीको आहे। हिते हिकिड़ो ई ठीको ठेकेदार आहे, सॼी उमिरि पियो हिते कुंभन में ठीको हलंदो आहे। हिते बादशाही आहे, वसाण साहब जी दिल जांखे चवंदी त उन्हीं खे ठीको ॾींदो आहे। मैं रहीमियार खान से आया, पंजाब से जानवर खरीदने आया। हाँ जी, बिल्कुल नाकस है। इतनी बड़ी मंडी है, पूरे सिंध की सबसे बड़ी मंडी है, और यहाँ पे देखें किस तरह गंदगी है, गलाजत है, ना कोई पीने का साफ पानी है बकरों के लिए, जानवरों के लिए कुछ छाँव का मुनासिब इंतजाम नहीं है। टैक्स देते हैं, वहाँ पैसा दे के जाती है व्यापारी हजरात, इनको पर्ची के देते हैं, गाड़ियों के देते हैं, हर चीज़ के पैसे आते हैं, लेकिन इनको चाहिए थोड़ी इंतजामिया को चाहिए, सिंध सरकार को कि इधर तवज्जो दे अपना। वापारियुनि ऐं ख़रीदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि चवनि त जेके ख़रीदार आहिनि उहे चवनि पिया त जेको रेट आहे हिननि जो तमामु हिकिड़ो हाई रेट आहे ऐं ख़रीदारी में तमामु तकलीफ़ थिए पई, जॾहिं त जेके विकिरो कंदड़ माण्हू आहिनि, वाप आहिनि, उन्हनि जो चवणु आहे त असांजा जेके जानवर आहिनि उन्हनि ख़र्च तमामु घणो खाधो आहे। उन जे बावजूदि बि उन्हनि जो जेको मुनासिब रेट आहे उहो न पियो ॾिनो वञे। कैमरामैन कुदरत अली सोलंकी सां गॾु सावल गांव, आवाज़ TV न्यूज़ कुंभ।